उन खां पहिरीं बि हिते मुस्लमान रहनि पिया ऐं इन क़िस्म जो रुझान, इन क़िस्म जा रवैया, इन क़िस्म जा लाड़ा पहिरीं बि हुआ। तंहिं करे हिन मज़हब जे नाले में कटरपणे खे ट्रेस करण लाइ पाण थोरो पोइते वेंदासीं, पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। जीअं असांजे दोस्त चयो त उनजी इब्तिदा किथां थी आहे, उनजी इर्तिका में कहिड़ा कहिड़ा फैक्टर्स आहे, कहिड़ा कहिड़ा मुहरिक आहे, जन जेका अॼु नज़र पइजी अचे असांजे समाज जे अंदरि मज़हब जे नाले में कटरपणो ऐं इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी, उनखे इहा शक्ल ॾिनी, इहा शेप ॾिनी, उनजे पुठियां जेके हिस्टोरिकल फैक्टर्स आहे उहे कहिड़ा रहिया। सभ खां पहिरीं अचूं था इन ते त असां कटरपणो इंतिहा पसंदी कंहिंखे चऊं था। हिकिड़ी त शइ सफ़ा वाज़े आहे, मज़हब जे नाले में दहशतगर्दी, उन ते त के बि ॿराया न आहिनि, सभु उनखे कंडेम कनि था। मज़हब जे नाले में ख़ुदकुश बम धमाका, न मस्जिद महफ़ूज़ आहे, न मंदर महफ़ूज़ आहे, न इमाम बारगाह महफ़ूज़ आहे, न कलंदर जी नगरी महफ़ूज़ आहे, न का मज़ार महफ़ूज़ आहे। ये ख़ुदकुश बम धमाका या टारगेट किलिंग, इहो त बिल्कुलु वाज़े आहे। न ते सभु को उनजी मुज़म्मत बि करे थो, दहशतगर्दी जेके सरिजे थो पियो। ॿियो हिकिड़ो रवैयो आहे, जंहिं रवैये अॻियां हली करे इहा दहशतगर्दी जी शक्ल अख़्तियार कई आहे। उहो रवैयो हीअ आहे त कंहिं ॿिए मज़हब खे, कंहिं ॿिए मसलक खे, कंहिं ॿिए मशरब खे बर्दाश्त ई न करणु, उनजे वजूद खे ई बर्दाश्त न करणु। हिकिड़ो माण्हू ॿियो मज़हब रखे थो, इहो इख़्तिलाफ़ रखी करे इहो वजूद रखियो वेठो आहे, इहो छो? हिकिड़ो माण्हू भली मुंहिंजो हम मज़हबी हुजे पर मसलक ॿियो अथसि, मशरब ॿियो अथसि, इहो वजूद रखियो वेठो आहे, सोचो। मूंसां इख़्तिलाफ़ रखियो वेठो आहे, सोचो। इनखे त जीअण जो हक़ ई न आहे। जेको मूंसां इख़्तिलाफ़ रखे सो काफ़िर, ऐं काफ़िर जी सज़ा आहे त वाजिबुल क़त्ल, उनखे त जेरे रहण जो हक़ ई न आहे। इहो जेको रवैयो आहे, जेके असीं सॼूं था थी, इंतिहा पसंदी आहे, जेका मुआशरे जे अंदरि अदम बर्दाश्त खे जनम ॾिए थी, अदम बर्दाश्त खे वधाए थी, ऐं मुआशरे खे हिकिड़ो असांजे लाइ असांजो जीअण जंजाल बणाए थी, इहो रवैयो पिणु जेको मुज़म्मत जेको रवैयो आहे, इहो रवैयो पिणु कीअं थो उभिरे, कीअं थो उसरे, कीअं थो निसरे। सभ खां पहिरीं अचूं था हुज़ूर अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं। ख़ुदि हुज़ूर अलैहिस्सलाम जे अहद खे ॾिसिजे, उन मुबारक दौर खे ॾिसिजे त केतिरनि ई पासनि खां उहो ज़मानो, उहो अहद ऐं साईंजनि जो दीन, साईंजनि जो तरीक़ेकार, उनखे भेटा ॾिजे थी अॼु जे इन नाम निहाद दीन जे दावेदार सां, दीन जी नुमाइंदे सां, त तमामु घणो फ़र्क़ु नज़र थो अचे। मसलन हुज़ूर अलैहिस्सलाम हिकिड़ी हदीस आहे, मशहूरु हदीस आहे, साईंजन वेठा हुजनि मदीने शरीफ़ जी गली में, त हिकिड़ो जनाज़ो लंघियो। उन जनाज़ो साईंजन जी नज़र पई, जनाज़े जे मथां पाण उथी बीठा। जेसीं ताईं जनाज़ो साईंजन जे अखियुनि खां ओझल न थियो, तेसि ताईं बीठा ई रहिया। हालांकि जनाज़ो हिकिड़े यहूदी जो, पोइ जनाज़ो परे थी वियो, पोइ साईंजन वेही रहिया। पासे खां हिकिड़ो साहबी वेठो हुजे, तंहिं चयो या रसूलल्लाह, इहो जनाज़ो यहूदी जो जनाज़ो। त हदीस जा अल्फाज़ आहिनि, हिकिड़ी रिवायत मूजिबि पाण फरमायूं, छा इंसान न हो छा? ॿी रिवायत मूजिबि पाण फरमायूं, जॾहिं बि को जनाज़ो ॾिसो उनजे एतिराम में उथी बीहो। हाणे हिकिड़े यहूदीअ लाइ इस्लाम ई थो चवे, हुज़ूर अलैहिस्सलाम जो मज़हब ई थो चवे, हदीस ई थी चवे त जॾहिं बि को कंहिं इंसान जी डेड बॉडी ॾिसो, को मुअल ॾिसो, शक में हे त डेड बॉडी ऐं मुर्दा जी एतिरी एतिराम आहे। पर अॼु जे दौर में उन साॻे मज़हब जा दावेदार बज़ माण्हू, बज़ गिरोह, त हो चेरनि जाॻंदड़ माण्हुनि खे, यहूदियुनि खे, ईसाइनि खे त छॾियो, हिक ॿिए जा गला पिया था काटनि, ऐं उन जे ई दीन जे नाले में, उन जे ई नाले में, उन जी हुरमत जे नाले में हिक ॿिए जा गला पिया था काटनि, हिक ॿिए खे मारे रहिया आहिनि, ऐं चवनि था त असीं इस्लाम जी दीन जी ख़िदमत करे रहिया आहियूं। त इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे त जेकॾहिं हुज़ूर जे दौर में बि ईअं न हो। हिकिड़ो किताबु आहे, मुस्तफ़ा अक्योल नाले हिकिड़ो राइटर आहे, मुसन्निफ़ आहे तुर्कीअ जो, उन हिकिड़ो ॾाढो दिलचस्प किताबु लिखियो आहे, जो मौज़ू ॾाढो दिलचस्प आहे, हिन सां लाॻापियल मौज़ू आहे। उनजो मौज़ू आहे इस्लाम विदाउट एक्सट्रीम्स, इस्लाम इंतिहा पसंदीअ खां बग़ैर। हुनजो ख़्यालु आहे इस्लाम पंहिंजे जोहर में, पंहिंजे गर में इंतिहा पसंदाणो मज़हब न आहे। हुज़ूर जो तरीक़ो, हुज़ूर जो मज़हब, हुज़ूर जेका तालीमात ॾिनी आहे, तव्हां गौर सां ॾिसो, इंतिहा पसंदाणी न आहे। उन में एॾी वॾी अदम बर्दाश्त न आहे जेका अॼु हुज़ूर जा दावेदार जहिड़े तरीक़े सां ऑपरेट करे रहिया आहिनि। बज़ माण्हू, हुज़ूर जा सभु दावेदार, बज़ माण्हू जेके पंहिंजे पाण खे उन मज़हब सां उनजा वॾा दाई सम्झनि था, ख़ादिम सम्झनि था, उहे जंहिं तरीक़े सां ऑपरेट करे रहिया आहिनि, इहो तरीक़ेकार हुज़ूर जे दौर में न हो। पोइ इहे रिवायतूं खणी अचे थो। मसलन जंग आहे, हुज़ूर जेका जे ज़माने में जेका जंग विड़ी वई, उहा जंग तव्हां ॾिसंदा अक्सर व बेशितर तव्हांखे उहा जंग मुदाफ़िया न लॻंदी, जारिहाणी जंग घटि मिलंदी, अक्सर व बेशितर मुदाफ़ियाणी जंग।
हिकिड़ी जंग अहिड़ी आहे जंहिंमें तव्हां या चवनि था जेके मुस्तशरिक़ आहिनि उहे चवनि था जंहिंमें साईंजन जो जेको रवैयो रहियो आहे ॾाढो सख़्तु रवैयो रहियो आहे। उहो बनु नुज़ैर जी हिकिड़ी जंग हुई में मदीना मुनवरा में तंहिंजो पस मंज़र ॿियो आहे। तंहिंखे जेकॾहिं हुन दौर जे सियासी ऐं मज़हबी ऐं समाजी हालतुनि जे पस मंज़र में ॾिसिजे त पोइ शायदि जेको साईंजन जो जेको सख़्तु गीर रवैयो आहे जेको हुन सॼे क़बीले जा आहिनि चवनि था त नंढा ॿार या औरतुनि जे बारे में फ़ैसिलो थियो आहे त उन्हनि खे उन सां बि सख़्तु रवैयो रखणु खपे। इन हिकिड़ी जंग खे छॾे करे बाक़ी जेके बि जंगियूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दौर में थियूं आहिनि जंहिंखे ग़ज़वा थो सॾियो वञे उन जंगियुनि में एॾी वॾी सख़्ती न आहे, एॾी वॾी यानी जारियत न आहे, पहल न आहे, पेशकदमी साईं जन तरफ़ां कई हुजे ईअं न आहे। अक्सर जंगियूं मुदाफ़िया न दिफ़ाई जंगियूं आहिनि, दिफ़ाई जंगियूं। ऐं पोइ रवैयो काफ़िरनि सां मीसाक़ मदीना थो थिए। मदीने में जेका मीसाक़ मदीना थी आहे तंहिंमें जेको उम्मत जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उहो उम्मत जो लफ़्ज़ में फ़क़ति मुस्लमान बि न आहिनि, उन उम्मत में यहूदी बि अची बि विया। गोया हुज़ूर जे दौर में उम्मत जो तसवुर बि ॾाढो वसी आहे। हुज़ूर जे दौर में यहूदियुनि सां ईसाइनि सां रवैयो ॿिनि क़िस्म जो आहे। हुज़ूर जे दौर में जारियत बि घणी न आहे। हीअ समूरा मामला बाद में पैदा थियनि था, समूरा मामला बाद में उसरनि था। हुज़ूर जो दीन त ॾाढो जेकॾहिं उन दौर जे ॾिसिजे पस मंज़र में ॾिसिजे त दीन त ॾाढो हुज़ूर ख़ुदि ॾाढा शफ़ीक़ आहिनि, बाज़ार आहिनि, रहम दिल आहिनि, उहे जारियत पसंदि न आहिनि। उहे इन क़िस्म जो रवैया नथा रखनि पिया जेको अॼु जा बज़ हुज़ूर जे दीन जा सोकाल दावेदार रखनि था पिया। पोइ इहो भला इहा रवश कीअं पैदा थी, किथां पैदा थी, कटरपणो किथां आयो, इहे नफ़रतूं किथां आयूं, इहा दहशतगर्दी वारी जेके अॻियां हली करे लहर पैदा थी आहे किथां आई। तंहिंमें हिन ई हमरा ॾाढो भलो जवाबु ॾिनो आहे मुस्तफ़ा ख्योल। तंहिंजो ख़्यालु आहे बल्कि हिन समेत अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे त मुस्लमाननि में जेका पहिरीं इंतिहा पसंदानी तहरीक उथी उहा ख़ारजीन जी तहरीक आहे। हज़रत अलीअ जे दौर में जंग लॻी, जंग सिफ़ीन, हिकिड़े पासे खां हज़रत माविया आहिनि, ॿिए पासे खां हज़रत अली आहिनि, ॿिन्ही जी जंग लॻी आहे। इन जंग में आख़िर में क़ुरान मथे खॾिया विया आहिनि हज़रत अमीर माविया जे गिरोह तरफ़ां, जंहिंमें आख़िर में चयो वियो आहे त हिकिड़े गिरोह हज़रत अली चयो त ठीकु आहे हाणे ॻाल्हियूं कयूं था। पहिरियां त हज़रत अली खे ॻाल्हियुनि लाइ मजबूर कयो वियो। जॾहिं हज़रत अली चयो त ठीकु आहे ॻाल्हियूं कयूं था त हज़रत अलीअ जे गिरोह मंझां हिकिड़ो गिरोह जेको अलॻि थी वियो। तंहिं चयो त न, हीउ मामिलो तव्हां इंसाननि जो न आहे, हीउ मामिलो आहे अलाह जो। जॾहिं मामिलो अलाह जो आहे त तव्हां केरु थींदा आहियो इंसान फ़ैसिलो करण वारा आहिनि। तंहिंजे करे हिन अलाह जे मामले में बाननि जो अमल दख़ल कोन्हे। हाणे तव्हां ॿई धुरियूं जेके आहियो यानी अमीर माविया सां त उहो ई विड़ी रहिया, हुनखे त उन्हनि हूअं ई सम्झो पिए थो दायरा इस्लाम खां माज़ अल्लाह ख़ारिज आहिनि। हज़रत अलीअ जे बारे में बि हिन गिरोह जो साॻियो ई ख़्यालु थी वियो हलो त हीउ बि माज़ अल्लाह दायरा इस्लाम खां ख़ारिज आहे। ऐं पोइ कुफ़र जी फ़तवा हणी करे ॿिन्ही खे उन्हनि सम्झो त इहा वाजिबुल क़त्ल थी वियो। इहो अंदाज़ साॻियो ई आहे जेको अॼु जो इंतिहा पसंदि या दहशतगर्द करे थो। पहिरियां डिक्लेयर कयो त सभु थी विया काफ़िर, यानी जेकी अव्हां जे नुक़्ते नज़र सां इतफ़ाक़ न कनि से काफ़िर। ऐं उनखां पोइ नेक्स्ट स्टेप आहे त हाणे इनखे जेरो रहण बि न आहे ॾियणो, इनखे क़तलु करिणो। इहो साॻियो तरीक़ेकार हिन जो। हिकिड़ो गिरोह मोकिलियो वियो, हिकिड़े माण्हूअ खे मोकिलियो वियो त वञी अमीर माविया खे वञी शहीद करे अचे, ॿिए माण्हूअ खे मोकिलियो वियो त वञी करे हज़रत अली खे शहीद करे अचे, टे खे मोकिलियो वियो अमर बिन अलास खे शहीद करे अचे। हुननि सम्झो त उम्मत जो फितनो माज़ अल्लाह हुननि जे हिकिड़े अजीब क़िस्म जी सोच आई। हुननि जे लफ़्ज़नि में उम्मत जो जेको फितनो आहे सारो टिनि माण्हुनि जे करे, टिनि माण्हुनि खे तव्हां वधी चढ़ी ख़तमु करे छॾियो, बसि मसइलो ई हल आहे। बिल्कुलु ईअं जीअं अॼु जे हिकिड़े इंतिहा पसंद जी सोच आहे, हिकिड़े दहशतगर्द जी सोच आहे। कुझु माण्हू तनि जूं तव्हां सिसियूं वढे छॾियो, तनि खे तव्हां मारे छॾियो, ख़ुदकुश बम धमाका कयो, मसइलो ई हल आहे तव्हांजो। जेकर हीअ सोच इहा तव्हांखे हिन जा अक्स मिलंदा उन ख़ारजीन में, उनजो जेको तरीक़ेकार हो।